जी बिल्कुल नाज़रीन, सिंध समूरे में जिते बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे उते ॻढ़ी सन ऐं भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे बि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्तु बि असीं मौजूदु आहियूं सिंध बलोचिस्तान जे सरहदी संगम ते वाक़े ॻोठ आहे जाफ़र राय जो, जिते इंतिज़ामिया पारां हिन ॻोठ जो को बि वाहुर न थी सघियो आहे। जेतोणीकि बरसाति खे 20 खां 25 ॾींहं गुज़री चुका आहिनि, उहो ख़तमु थी चुको आहे। इमदादी सरगर्मियूं जिते जारी आहिनि, पर हिन ॻोठ जे लाइ कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या ज़िले इंतिज़ामिया या मुख़्तियारकार ठुल तवजो नाहे ॾिनो। नई जेकी आहे त हिननि ॻोठाणनि जी सार लधी आहे। हीअ जेके ॻोठाणा आहिनि हिते जेको आहे त 2 किलोमीटरनि जे फ़ासिले ते कट लॻल आहे ऐं उन कट मां जेकी आहे त खट ते जेकी आहे त दॿा ॿधी उतां खां पाणी में जेकी आहे त गुज़र करे रहिया आहिनि। पर इंतिज़ामिया हिननि खे नई ॿेड़ियूं ॾिनियूं आहिनि। हिन ॻोठ में जेकी आहे त गैस्ट्रो विघे 3 खां 4 जेके ॻोठाणा आहिनि उहे फ़ौत थी चुका आहिनि। मासूम ॿारड़ा बि उन्हनि में शामिल आहिनि, पर सिहत खाते पारां हिन तरफ़ को तवजो नाहे ॾिनो वियो। नई जेको आहे त DC जैकोबाद या DHO जैकोबाद हिननि फ़ौतगियुनि जो नोटिस वरितो आहे। ॻोठाणा तव्हां ही पस मंज़र में ॾिसी सघो था त ॻोठाणा बरसाती पाणी में झागे रहिया आहिनि ऐं चारई तरफ़ जेको ॻोठ खे जेको आहे त पाणी जे घेरे में आहे ऐं हीउ वॾी आबादी वारो ॻोठ आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त DC जैकोबाद या सिंध हुकूमत जूं जेके अख़्तियारियूं आहिनि उहे नोटिस वठनि। सिहत जे हवाले सां हिते मेडिकल कैंप लॻाई वञे ऐं ॻोठाणनि इहो बि ॿुधायो त हिननि जो राशन जेको आहे त काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, उहे जेको आहे त ख़तमु थी चुको आहे। हीउ ॻोठाणा जेके आहे त बुखनि में पाह बणिजी विया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि को तवजो नाहे ॾिनो वियो। जेतोणीकि जेका राशन अचे थी, जेको इमदादी सामान अचे थो, उहो राति जे पेट में बंगलनि खां निकिरी ॿिए बंगलनि ताईं मुंतक़िल थिए थो ऐं हक़ीक़ी जेके बरसाति मुतासिर हक़दार आहिनि उन्हनि ताईं हिन वक़्त ताईं को बि इमदादी सामान न पहुतो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चूंडियल नुमाइंदा या ज़िले हुकूमत या सिंध हुकूमत जूं अख़्तियारियूं नोटिस वठी हिन ॻोठ तरफ़ तवजो ॾियनि ऐं हिन ॻोठाणनि जी सार लहनि त जीअं हिननि जी बेचैनी ख़तमु थी सघे। जी।